अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेका दोस्त मूंखे कॉमेंट कंदा हुआ, पुछंदा हुआ त दोस्त असांखे ॿुधायो त दर्दनि जो देश ड्रामो कॾहिं हलंदो। अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां त दर्दनि जो देश ड्रामो कॾहिं हलंदो, यानी कहिड़ी तारीख़ ते हलंदो ऐं कहिड़े ॾींहं ते हलायो वेंदो। दोस्तों इहो मां तव्हांखे अॼु हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं जे अगर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। काफ़ी दोस्त मूंखे कॉमेंट कंदा हुआ त दोस्त असांखे ॿुधायो त दर्दनि जो देश ड्रामो कॾहिं हलंदो। उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे, अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त दर्दनि जो देश ड्रामो कॾहिं हलंदो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दर्दनि जो देश ड्रामो जेको आहे 4 जुलाई ते हलायो वेंदो, सूमर वारे ॾींहुं शाम जो 7 बजे। दोस्तों ही ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे। जे अगर तव्हांखे ही ड्रामो सुठो लॻे थो त मूंखे कॉमेंट में ज़रूर ॿुधाइजो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं कॉमेंट कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।